अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबे जी खां। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं। दाबे जी क़ौमी शाह ते ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो ज़ख़्मी, हिकु ॼणो फ़ौत। काफ़ी देरि तड़पंदा रहिया। फलाही इदारे जी बीठल एम्बुलेंस समेत कंहिं बि सवारी मदद न कई। ज़ख़्मी घंटी जोगी हालत में रिक्शे में इस्पताल मुंतक़िल। ख़बर मूजिबि दाबे जी पंप हाउस क़ौमी शाहराह वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 15 वरनि जो रामा बागड़ी फ़ौत ऐं हिकु नौजवान रहमान गुल ज़ख़्मी थी पियो, जिन खे मक़ामी इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर तोड़े बीठल एम्बुलेंस जो ड्राइवर न हुअण करे ज़ख़्मी काफ़ी देरि तड़पंदा रहिया। सवारी न मिलण जे करे ज़ख़्मियुनि खे घंटी जोगी हालत में रिक्शे जे ज़रिए घारो इस्पताल मुंतक़िल कयो वियो, त रामा रस्ते में वेंदे दम धणी हवाले करे छॾियो। नाज़रीन, हिकु अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं। दाबे जी क़ौमी शाह ते ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। काफ़ी देरि तड़पंदा रहिया। फलाही इदारे जी बीठल एम्बुलेंस समेत कंहिं बि सवारी मदद न कई। ज़ख़्मी घंटी जोगी हालत में रिक्शे में इस्पताल मुंतक़िल कया विया। रिपोर्ट शाहिद समूह, TN न्यूज़ दाबे जी।